लोनिस्को रोमानिया जो जग मशहूर लेखक संदसि तहरीरुनि जो घणो तइदाद फ्रांसी ज़बान में आहे। हिनखे थिएटर जी दुनिया में घणो दाद मिलियो। हिन उन मैदान में वॾी मन्नता माणी। संदसि लिखियल केतिरा ई थिएटर ड्रामा माण्हुनि जे मन खे मोहे विझंदा हुआ ऐं जज़्बात खे झंझोड़े छॾींदा हुआ। संदसि ड्रामा ॾिसंदड़नि ते पंहिंजी गहरी छाप छॾींदा हुआ। लोनिस्को 1952 में हिकु थिएटर ड्रामो लिखियो जंहिंजो नालो हुयो कुर्सियूं द चेयर्स। उन ड्रामे जो प्लॉट कुझु हिन रीति आहे त हिकु ओढ़ो जोड़ो जेको कुर्सियूं ठाहींदो आहे। कुर्सियूं ठाहिण सां गॾु वॾी उमिरि हुजण करे हू ज़िंदगी जी खामियुनि ऐं ख़ूबियुनि जा बख़ूबी उस्ताद हूंदा आहिनि। उहो पोड़ो जोड़ो हिकु ॾींहुं उन्हनि कुर्सियुनि खे सजाए संवारे रखे थो ऐं उन्हनि कुर्सियुनि ते केरु वेहंदो उन लाइ ई ख़याली अक्स जो तसवराती खाको तयारु कनि था ऐं शहर जी सेलिब्रिटियुनि खे घुराईंदा आहिनि जिन खे पंहिंजी ज़िंदगी मुतलिक़ आगाह कंदा आहिनि। उहो खाको जोड़े ऐं हू कुर्सियूं सजाइनि था। तसवराती तौरु दर खुले थो ऐं आहिस्ता आहिस्ता वॾा वॾा माण्हू अचणु शुरू थी वञनि था जिन में अदीब, दानिश्वर, सहाफ़ी, ब्यूरोक्रेट्स, सियासतदान अचणु शुरू थियनि था त उहो पोड़ो जोड़ो दर ते बि उन्हनि जो आदरवाह करे ऐं खेनि कुर्सियुनि ते वेहण लाइ चवे थो। उन घर में सिर्फ़ु पोड़ो, पोड़ी ऐं कुर्सियूं रखियल आहिनि। बाक़ी सभु ईंदड़ माण्हू तसवराती तौरु ग़ाइबु आहिनि। जंहिं सां उहो पोड़ो जोड़ो मुखातिब थिए थो त ख़ाली कुर्सियुनि अॻियां बीही सभिनी वेठल महिमाननि जो शुक्रियो अदा करे थो ऐं चवे थो त असांजे सॾ ते कई अचण लाइ असां सभिनी जा मशकूर आहियूं। कुर्सियुनि ते वेठल तसवराती महिमाननि जे ज़मीर खे जाॻाइण ख़ातिर तक़रीर में उहो पोड़ो चवे थो त ए साहिबो, दरअसल तव्हां सभु कुर्सियूं आहियो, मुख़्तलिफ़ नालनि ऐं उहिदनि वारियूं कुर्सियूं। तव्हांजो को बि वजूद कोन्हे ऐं तव्हां हिन सिस्टम में पंहिंजी सुञाणप विञाए चुका आहियो। अहिड़ो पैगाम ॾेई खेनि आईनो ॾेखारण खां पोइ ड्रामे जे आख़िर में उहो पोड़ो जोड़ो समुंड में टपो ॾेई ऐं पंहिंजो अंत आणे छॾे थो।